नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो खां 4 किलोमीटर जे मुफ़ासिले ते CNG रोड ते क़ाइम नई नारा कैनाल जी पुल जो कमु गुज़िरियल 12 सालनि खां रोलड़े जो शिकार बणियल आहे, जंहिं सबबि रवासी इंतहाई वॾियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पुल जो कमु रोलड़े जो शिकार हुअण सां गॾोगॾु मुतबादिल रस्तो न हुअण सबबि बरसातनि में केतिरनि ई ॻोठनि जो शहर सां राब्तो कटियल रहे थो। पुल जो कमु केतिरनि ई सालनि खां रोलड़े जो शिकार हुअण करे पुल जे वेझो किलोमीटर रोड बि ठही न सघियो आहे। पुल जी एराज़ी मां गुज़रंदड़ गाॾियूं तोड़े मोटरसाइकिल हलण करे केतिरियूं ई वारदातूं पिण थी चुकियूं आहिनि। पुल हालांकि केॾा पैसा वियल आहे, तक़रीबन 4-5 साल थिया आहिनि। बरसाति जो टाइम तमामु तकलीफ़ थिए थी, महिरबानी करे जल्दी ठहाराई वञे। जाम तकलीफ़ आहे हमेशह लाइ बरसाति जो टाइम उहो माण्हू खे इलाही फेरो करिणो पए थो। यार ही तव्हां गवर्नमेंट जे हिसाब सां ख़बर नथी पए, बाक़ी इहो हाल तव्हां जेको ॾिसो पिया साम्हूं पिया तव्हांजे। जी हा, अच्छा तकलीफ़ ही बरसाति में सॼो हिते पाणी पाणी हूंदो आहे, किथां गुज़र थिए। पुल मथां नथो टुपे सघे माण्हू, किथां अचे हेठि पाणी। हींअर पाणी में सॼो ॿुॾल हो, अची कोन सघे, रस्तो बंदि हो। केॾांहुं वञूं, कहिड़े पासे अचूं माण्हू, कुझु कोन्हे, का शइ कोन्हे, कंहिं शइ ते ध्यानु ई कोन्हे। जो जिथे आहे उते सालनि जा साल पई आहे। हाणे ये हिते रहंदी ईअं हूंदी बसि। पुल तो पंहिंजी कोशिशि तो पाण करूं तो 2 मिनट जो कमु आहे, बहरहाल गवर्नमेंट जो कमु आहे। इहो तो देरि ई कोन थिए कमु करणु चाहे ते, लेकिन ॿार बच्चनि जे लाइ ॾाढी तकलीफ़ आहे। ॿार बच्चा एतिरा परेशान था थिए, हरी आहे, बीमारी आहे, हर शइ में लाचारी थी वञे थी। अंदरि ॿार बच्चो अंदरि पाणी में घिरे पोइ रोड क्रॉस थिए थो। हिन सां वधीक कहिड़ी असांजी इज़त थींदी। हितां जे रवासियुनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त CNG रोड ते नई नारा कैनाल जी पुल जो कमु जल्द पूरो करे रोड तमीर कराए ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।